अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे मेज़बान ऐं सिंधी अदबी संगत कराची शाख जे कारोबारी जे मेंबर जी हैसियत में ऐं समूरनि दोस्तनि खे भलीकार। अॼु सिंधी अदबी संगत कराची शाख जी दस्तूरी गॾिजाणी आर्ट काउंसिल कराची में थी रही आहे। अचो त असां अव्हां खे गॾिजाणी तरफ़ वठी हलूं ऐं हिन गॾिजाणी जी सदारत फ़क़ीर रसूल बख़्श जमाली करे रहिया आहिनि। असां हाणे अदबी संगत जी गॾिजाणी जो बाक़ाइदा आगाज़ कयूं था ऐं गुज़ारिश कंदो साईं बारी खे त सिंधी अदबी संगत जी गॾिजाणी जो बाक़ाइदा आगाज़ कनि। वॾी महिरबानी। सिंधी अदबी संगत कराची जी असांजी हफ़्तेवार गॾिजाणी हर ख़मीस ते 6 बजे कराची में आर्ट काउंसिल में थींदी आहे। सॼे सथ खे जीअं सिंध ऐं जीअं लतीफ़ जी ॿोली अयाज़ जे हिन ख़ूबसूरत वाईअ सां असां पंहिंजी गॾिजाणी जी शुरूआत करे रहिया आहियूं। हुजे काल तॾे छपर मंझि छॾे को ॼणा केॾांहुं विया वाका वाका वाह में थी अॼु सुञ सॾे को ॼणा केॾांहुं विया हुजे काल तॾे छपर मंझि छॾे को ॼणा केॾांहुं विया। असांजे इन गॾिजाणी जी सदारत फ़क़ीर साहिबु करियो आहे। हींअर आउं फ़क़ीर साहिब खे अर्ज़ु कंदुमि त महिरबानी करे पंहिंजो तारीफ़ कराए, छो त सदर जो पहिरियों तारीफ़ थींदो आहे, उनखां पोइ असां बाक़ाइदा गॾिजाणी शुरूआत कयूं था। असांजे अॼु जे गॾिजाणी में जेके इस्म तनक़ीद लाइ पेश कया वेंदा उन्हनि जी फ़हिरिस्त मां तव्हांजे साम्हूं रखां थो। ऐं सारंग जोयो साहिब जो मज़मून आहे, तहक़ीक़ी मज़मून आहे जेको साईं तनक़ीद लाइ पेश कंदो। ऐं उनखां पोइ गुल हसन लाखो साहिबु आहे, असांजो तमामु सरगर्म रूह आहे सिंधी अदबी संगत कराची शाख जो, उहो नसुरी नज़म तनक़ीद लाइ पेश कंदो। उनखां पोइ अब्दुल वाहिद सुमरो साहिबु आहे, नामियारो असांजे सिंधी फिक्शन राइटर आहे, कहाणीकार आहे। संदसि 2 किताब आयल आहिनि मार्केट में, उहो कहाणी पढ़ंदो। ऐं उनखां पोइ आउं सम्झां थो त बाक़ी मुतफ़िक़ा जेको आहे दोस्त ॻाल्हाईंदा। हींअर मां जेको आहे माइक कयां थो फ़क़ीर साहिब जे हवाले, त महिरबानी करे पंहिंजे दोस्तनि सां तारीफ़ कराए। उनखां पोइ लतीफ़ आउं सम्झां थो ओपनिंग शाह लतीफ़ जे बेतनि सां कबई ऐं उनखां पोइ गॾिजाणी तनक़ीद क्लास शुरू कंदासीं। साईं असांजे अॼु जो सदारत करे थो फ़क़ीर रसूल बख़्श साहिबु। साईं जी लतीफ़ जी सिंध। जीअं त अॼु सिंधी अदबी संगत जी हिन गॾिजाणी में ऐं तव्हां सभिनी दोस्तनि सां गॾु आहियां फ़क़ीर रसूल बख़्श जमाली। अॼु जी हिन कचहरी में हिन प्रोग्राम में असां ख़ुसूसन भेटा जेका ॾींदासीं उहो लतीफ़ साईं जे बैतनि सां शहीद शाह इनायत साहिबु रहमतुल्लाह अलैह खे, ऐं जो जंहिंजो मेले जा उर्स जा ॾियारा बि अॼु खां कल्ह खां वठी शुरू आहिनि। घोड़नि ऐं घोटनि पछाड़ियूं पटियूं, घोड़नि ऐं घोटनि पछाड़ियूं पटियूं कढी सभु किलनि खे जिन वरतियूं वटियूं सुझनि थियूं सामूंडियनि खे पंधनि जूं पटियूं घोड़ा वो घटियूं सुञूं सजा बनरी। अॼु असां हिन कचहरी में सिंध जे उन जुंग जवाननि, उन बहादुर न्याणियुनि तोड़े उन बहादुर जवाननि खे भेटा ॾींदासीं लतीफ़ साईं जे तमामु मुख़्तलिफ़ सुरनि मां मुख़्तलिफ़ बैतनि सां। जीअं त लतीफ़ साईं फरमाए थो सुर मारी में ज़मर ज़ुख़्रफ़ सुमरा मारू मूं मांदार सोनहरियूं आछूं मूंखे सुमरा न ॾे ज़मर ज़ुख़्रफ़ सुमरा मारू मूं मांदार उलाइक असाबुल जना संदो माग मोचार। हीअ असांजो वतन जेको आहे, हीअ असांजो देश जेको आहे, उलाइक असाबुल जना जहिड़ो मोचारो ऐं प्यारो आहे। उलाइक असाबुल जना संदो माग मोचार व सकाम व रबोम शराबन तहूरा पियन पूज पंवार। हिन धरतीअ जो जेको पाणी आहे, उन पाणी जी जेको अज़मत आहे, हिन पाणी जो जेको शान आहे असांजे मन में, उहो शराबन तहूरा जेतिरो आहे। व सकाम व रबोम शराबन तहूरा पियन पूज पंवार वेढ़े रखियमि वजूद में तिन सांगियनि जी सार। मुंहिंजो जेको वजूद आहे उहो अंदरां उन्हनि जी यादनि में वेढ़ियो पियो आहे। हिन में कंहिं ॿिए गैर जे लाइ का बि जॻह कान्हे का। वेढ़े रखियमि वजूद में तिन सांगियनि जी सार सारियमि से संघार अजय जिन जे आहियां। मारी चए थी त
सदा तिन संघारनि जी उकंड मूं अपार, सदा तिन संघारनि जी उकंड मूं अपार, कीअं विया तुंहिंजे कोट में ऐं कन्ना धनारनि धार, आब रेशम खां अॻु धोती खथी मंझि मूं खार, जा ॾिनी ॾातार सां लाहींदे लॼ मरां। जॾहिं मारी इहा ॻाल्हि कई त मारी जे मथे ते पियल खथी उमिरि बासिया लाहिण लाथी ते छिके, मारी लाहिण न ॾिनसि त कावड़ मां वरी मारी खे ठेलो ॾिनई। मारी चए थी खथी खसम सुमरा ईअं ठेला अॾु ॾे, ऐं जिनी जी आहियां उहे त अचणु ॾे, त मन मुंहिंजे खे को लॻे वाव वेड़जो। मारी लतीफ़ साईं फरमाए थो त मर मर के मारी जॾहिं उमिरि कयो इंसाफ़, लोही जो लतीफ़ चए वञी सील रखियाईं साफ़, ला इलाहा इल्लल्लाहु मोहम्मद रसूलुल्लाह ॿियो गूंदर जो गिलाफ़। साईं मारी जी उन पाक पोती ॾांहुं इशारो करे जेको काबतुल्ला शरीफ़ जे मथां गिलाफ़ जो कपिड़ो पाक पियल आहे, साईं चए थो, साईं भेटा ॾिए थो मारी जी उन पाक पोती खे त ला इलाहा इल्लल्लाहु मोहम्मद रसूलुल्लाह ॿियो गूंदर संदो गिलाफ़, पोइ कलमो पढ़ी काफ़ वञी मिली मारूड़नि साईं। साईं हिते जे जुंग जवाननि जी ॻाल्हि कंदे बडामाणी पुनरे जी बहादुरी ऐं उन जी सर्वेची ऐं उन जी सोरपाई जी जेका ॻाल्हि करे थो, साईं चए थो बडामाणी बड कॾहिं न छोड़ियो कीं, बडामाणी बड कॾहिं न छोड़ियो कीं, ॾॾनि ॾेई ॾढ ऊंधायां उकारियाईं। ऐं असांजे राहनि में रुकावटूं जेके दीवारूं उन्हनि जी ॻाल्हि कंदे साईं हिते जी बहादुर न्याणी उन जी ॻाल्हि करे ऐं असांखे मिसाल ॾिए थो त आॾो टकर टर मतां रोह रतियूं थी। सुर ससुई में साईं फरमाए थो त आॾो टकर टर मतां रोह रतियूं थिए, तुंहिंजे पण पब जो लिंग मुंहिंजा लो, तपी कंदे को डूंगर ॾुखोइनि खे, तपी कंदे को डूंगर ॾुखोइनि खे। साईं चए थो मुंद न मञा तिन जो पसी लक लुॾनि, हीउ जेको लक जबल आहे हिन वाट ते अचे थो, हीअ छोकिरी उन्हनि मञा न आहे, हिन सिंध धरती हिन पाक धरती जी उहा बुरदबार ऐं बहादुर न्याणी आहे, हीअ इन जबल सां मुक़ाबिलो कंदी। हीअ मुंद न मञा तिन जो लकी पसी लक लुॾनि, जा पर खाओड़ियनि सा पर सिखी ससुई। साईं लतीफ़ साईं जे इन बैत सां ऐं हाणे पंहिंजे ॻाल्हि खे मुकमल कंदसि। ऐं हाणे असांजी कचहरी में जेके वेठल दोस्त आहिनि उहे कहाणीकार बि आहिनि, शाइर बि आहिनि, उहे पंहिंजूं कहाणियूं ऐं शाइर पेश कंदा तनक़ीद जे लाइ, उन्हनि खां हाणे असां ॿुधणु चाहियूं। साईं वॾी महिरबानी। पर आउं सम्झां थो त असां वटि हिकिड़ो वॾो इंतिहाई संजीदा सेगमेंट आहे, उहो अॼु 17 अक्टूबर आहे। आउं सम्झां थो त टोड़ी जे फाटक जे शहीदनि खे असां हिन सिंधी बि संघ जे तरफ़ां सुर्ख सलाम उन्हनि खे यादि बि कयूं था। असांखे हर साल उन्हनि खे यादि बि करणु खपे, पर हाणे मासूर डुबरो असांजो जीअड़ो तो किथे पूरो पए, असांखे इहो प्रोग्राम करिणो हो असांखे, माना जेको हमेशह किथे न किथे भई बेतरतीबी अची थी वञे। बहरहाल सभिनी दोस्तनि खे रिक्वेस्ट आहे त 2 मिंट उनजे एतिराम में शहीदनि जे साईं अज़हर साहिबु उन्हनि जे उनखे क़ौमी मञता बि ॾियूं था, उन ते ॻाल्हायूं बि था, थोरो हिकिड़ो राउंड बि थी वञे। 2 मिंट दोस्तनि खे हर टाइम ॾिबो त उन ते ॻाल्हाइनि, सो हींअर उन में ख़ामोशी अख़्तियार कयूं। 2 मिंट उन्हनि जे एतिराम में टोड़ीअ जा शहीद 17 अक्टूबर ते वॾो सिंध में सान्यो थियो ऐं हर साल असां उन्हनि खे यादि कयूं था। अॼु बि पंहिंजे वितार कोशिशि कंदासीं त उनखे असां भेटा ॾियूं, क़ौमी मञता ॾियूं। सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे त महिरबानी करे 2 मिंट ख़ामोशी अख़्तियार कनि टोड़ीअ जे शहीदनि जे यादि में। आउं सम्झां थो त टोड़ीअ जे शहीदनि ते ॻाल्हाइणु लाज़मी आहे, सो आउं माइक जेको आहे सो सारंग जोए साहिबु ॾे करे थो वञा त हू पंहिंजे इन शहीदनि खे क़ौमी भेटा बि ॾे ऐं उनजे तारीख़ी पस मंज़र में इन केस ते ॻाल्हाए। 17 अक्टूबर टोड़ी जे शहीदनि जी यादि में सारंग जोयो तव्हां सां मुखातिब थींदो। महिरबानी साईं, बारी मंगी साईं। सारंग जोयो सिंधी अदबी संगत जो कारोबारी कमेटी जो मेंबर। अॼु 17 अक्टूबर सिंध जे उन्हनि शहीदनि जो ॾियारो आहे जंहिंखे असां टोड़ी फाटक जे जा शहीद तौरु यादि कयूं था। बुनियादी तौर ते हीउ वाक़ियो 17 अक्टूबर 1984 में टोड़ी फाटक वारी जॻह ते जेको पेश आयो, जंहिंमें उन वक़्तु सिंध यूनिवर्सिटी जा जेके शागिर्द हुआ ऐं महिराण कॉलेज ऐं लम्स कॉलेज जा जेके शागिर्द हुआ उहे समूरा शागिर्द मिली करे चांडका में लाड़काणे पासे जश्न लतीफ़ जो प्रोग्राम करणु वञनि पिया।
जिन खे रियासती इदारनि जंहिंमें रेंजर्स आर्मी ऐं पुलिस जा कारिंदा शामिल हुआ उन्हनि टोडी फाटक वारे माॻ ते उन्हनि शागिर्दनि खे रोकियो, उन्हनि जे मथां अंधाधुंध फायरिंग कई, जंहिंमें सिंध जा 5 कुंदर शागिर्द, जंहिंमां 4 शागिर्द ऐं हिकु जेको आहे पोरियत हो उहे शहीद थी विया, जंहिंमें शहीद अमानुल्ला विस्तड़ो आहे ऐं मिठू बुलेदी आहे ऐं ॿिया असांजा जेके शहीद हुआ। हीउ बुनियादी वाक़ियो सिंध में ज़ियाउल हक़ जी जेको कारो दौर हो मार्शला जो, जेका मार्शला जी बरबरियत वारो जेको ही दौर हो, उन में शागिर्द जदोजहद ते पाबंदी हुई, शागिर्द यूनियन ते पाबंदी हुई। उन जे बावजूद बि सिंध जो जेको बाशूर शागिर्द हो जेको यूनिवर्सिटी में पढ़ंदो हो, उहो पंहिंजे फ़िक्र, पंहिंजे नज़रिए, पंहिंजी धरती, पंहिंजी क़ौम ऐं पंहिंजनि माण्हुनि सां लाॻापियल हो ऐं उनजो ई इज़हार हू जश्न लतीफ़ जे ज़रिए लाड़काणे शहर में करणु वियो पिए, जेका ॻाल्हि हुकूमती कारिंदनि ऐं फ़ौजी इदारनि खे न अहिड़ी, जंहिंजे करे उन्हनि टोडी फाटक ते ही कार्रवाई कई, जंहिंमें ही सिंध जा कुंदर पुट जेके आहिनि शहीद थी विया। अॼोके इन तारीख़ी ॾींहं ते असां उन्हनि खे क़ौमी सलाम पेश कयूं था, सुर्ख सलाम पेश कयूं था ऐं ट्रिब्यूट था ॾियूं त सिंध जो जेको बि शागिर्द आहे, सिंध जो जेको बि नौजवान आहे, अॼु बि उन ई फ़िक्र ऐं फ़लसफ़े सां लाॻापियल आहे, जेको फ़िक्र ऐं फ़लसफ़ो रहबर लतीफ़ साईं जो आहे, जेको फ़िक्र ऐं फ़लसफ़ो साईं जीएम सैद जो आहे। अॼु बि असांजो जेको माण्हू आहे, नौजवान आहे, उन ई फ़िक्र सां सलाड़ियल आहे ऐं उन फ़िक्र ते हलंदे ई हू पंहिंजी धरतीअ सां वफ़ा जो वचन थो वरजाए। सो असां हिकु भेरो ॿीहर पंहिंजनि उन्हनि अज़ीम शहीदनि खे, टोडी फाटक जे शहीदनि खे क़ौमी सलाम पेश था कयूं। हाणे आऊं साईं गुलहसन लाखे खे गुज़ारिश कंदुसि त पाण इन्हनि शहीदनि खे ट्रिब्यूट पेश कनि, उनखां पोइ सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे। सूर्य मरी सोभ खे त दिलि जा वहम विसार, हण भाला विड़ भाकुरे आॾी ढाल मढाल, मथां तेग तरार मार त मोचारो थी। दोस्तो, अॼु 17 अक्टूबर सिंध जे शहीदनि जो ॾियारो आहे। सिंध धरती बुनियादी तौर ते सूर्यनि, सर्वेचनि, ॾातारनि ऐं शहीदनि जो ॾेह आहे ऐं उन ॾेह सदियुनि खां सिंध जे आज़ाद ऐं ख़ुशहाल जेको देश आहे उन जे वतन जे वेड़ में अॻियां अॻियां रहिया आहिनि ऐं सिंध सदाईं उन्हनि शहीदनि सां परती आहे। शाह लतीफ़ पंहिंजे शाइरीअ में 7 सूरमियूं, 7 सूरमा ऐं 10 ॾातारनि जो ज़िक्र कयो आहे, पर आउं सम्झां थो त इहे सूर्य, इहे शहीद, उन्हनि जो तसलसुल अञा जारी आहे। अॼु वरी असांखे हिकु ॿिए भिटाई जी ज़रूरत आहे जेको उन शहीदनि जी वाखाण करे, पर असांखे सिंध जा जेके बि शहीद आहिनि उन्हनि ते नाज़ आहे ऐं उहे सूर्याई ऐं सचाई जेका तारीख़ लिखी विया आहिनि। आउं सम्झां थो त सिंध जे सभिनी सपूत पुटनि खे पंहिंजे धरतीअ जे दंगनि ऐं नंगनि जे लाइ पाण मल्हाईंदे इन वाट वठणी पवंदी, न त हूअं हीअ धरती वॾी वालार ऐं ग़ज़बनाक जेको आहे सो हिकिड़े अटैक में आहे। असां चवंदा त सिंध जा सभु जेके पुट आहिनि उहे उन सूर्याई ऐं सचाई ऐं शहीदनि जे वाट ते हलनि। महिरबानी। अज़हर बामण, जॉइंट सेक्रेटरी सिंधी अदबी संगत शाख कराची। अॼु 17 अक्टूबर जीअं त शागिर्द शहीदनि जे हवाले सां हिनखे ख़ासि अहमियत हासिलु आहे। हीउ ॾिहाड़ो न फ़क़ति सिंध जे शागिर्दनि पर बैन अल-अक़वामी तौर ते सम्झियो वञे त शागिर्दनि जो ॾिहाड़ो आहे ऐं उन्हनि जी शहादत जो ॾिहाड़ो आहे। छो त शागिर्द जीअं अदब ऐं ॿोली जीअं त उन यूनिवर्सल हुजे थी, बिल्कुलु ईअं शागिर्द तबिको बि यूनिवर्सल हुजे थो। उहो हर जॻह जो शागिर्द जेको आहे उन जूं साॻियूं रिक्वायरमेंट हुजनि थियूं, साॻा जज़्बा ऐं साॻियूं ख़्वाहिशूं हुजनि थियूं। इन हवाले सां सिंध में जिते परमारनि, ॿाहिरियुनि, धारियुनि काहूं कयूं, हमला कया, क़त्ले आम कयो, उते सिंध जे रियासती जबर जूं बि कहाणियूं ऐं दास्तान के लिकल न आहिनि कंहिंखां। ऐं इन हवाले सां 17 अक्टूबर जो वाक़ियो बि इंतिहाई न फ़क़ति ॾुखाइतो आहे बल्कि क़ाबिल मज़मत बि आहे ऐं उन्हनि नौजवाननि खे, उन्हनि शहीदनि खे असां ट्रिब्यूट ॾियूं था, उन्हनि खे सलाम पेश कयूं था जिन खे शहीद कयो। रहमत पीरज़ादो
अर्ज़ु आहे त इहे जेके क़ौमी ॾींहं आहिनि इन्हनि जी हिकिड़ी पंहिंजी ख़ासि अहमियत आहे ऐं इहा हिकिड़ी ज़िंदा क़ौम जी अलामत आहे त पाण अॼु उन्हनि खे यादि कयूं पिया पंहिंजनि शहीदनि खे। ऐं अज़हर साहिब जे इन ॻाल्हि सां बि आउं मुतफ़िक़ आहियां त हीउ हिकिड़ो यूनिवर्सल ॾींहुं करे मल्हाइणु खपे। जीअं शिकागो जे शहीदनि जो ॾींहुं हिकिड़ो सॼी दुनिया में मल्हायो थो वञे, हीअं ई हिकिड़ो यूनिवर्सल क़िस्म जी लेवल जो ॾींहुं आहे। टोड़ीअ जे हवाले सां हूअं त असीं नंढे हूंदे खां इहे ॿुधंदा बि अचूं पिया ऐं इहो हिकिड़ो दौरु अहिड़ो हुयो त उहा जेका सियासी हलचल हुई, क़ौमी हलचल हुई, उहा शाह लतीफ़ जे ॾींहंनि जे हवाले सां हिकिड़ा प्रोग्राम करे उन में पंहिंजा पंहिंजा उहे मैसेजिस पहुचाया वेंदा हुआ। मुख़्तलिफ़ पार्टियूं उहो पंहिंजो जेको हिकिड़ो क़ौमी या तहरीकी पैगाम हूंदो हुयो उहो इन्हनि ॾियारनि ते पेश कंदियूं हुयूं। उन ज़माने में बि भिटाईअ जो मेलो या इहे शयूं बि हुयूं ऐं हिकिड़ियूं सरकारी हवाले सां बि उहे कॉन्फ्रेंसूं या उहे थींदियूं हुयूं ऐं वॾा वॾा माण्हू असांजा इलाही दानिश्वर उन ज़माने में बि उते एक्टिव हुया ऐं उन्हनि जा यकीनन उहे मकाला ऐं उहे लिखणियूं रिकॉर्ड ते मौजूदु आहिनि। पर ही जेकी असां जूं क़ौमी हलचल वारी जेका उहा धारा हुई त उहा अॼुकल्ह माठी नज़र अचे थी ऐं मां सम्झां थो तमामु हिकिड़ो जहिड़ो फुक़दान आहे उन शइ जो। पोइ इन में या त उहे सियासी तहरीकूं या सियासी हलचल उहा माठी आहे या माठार जो शिकार आहे, पर वरी बि जस आहे असांजे अदबी संगत जे दोस्तनि खे ऐं अदीबनि खे त उहे कंहिं न कंहिं बहाने सां कंहिं न कंहिं गॾिजाणीअ में उन्हनि शयुनि खे यादि कनि था ऐं सचपच ते इहा हिकिड़ी ज़िंदा क़ौम जी निशानी आहे त उहे पंहिंजे उन्हनि ॾींहंनि खे या उन्हनि सर्वेचनि खे यादि कनि था। ऐं अॼु जो हीउ जेको ॾियारो आहे 17 अक्टूबर जो, त उन में जेको आहे असांखे हीअं बि लॻे थो त होॾां भिटशाह जो मेलो बि आहे ऐं इहो जेको असांजो हिकिड़ो सान्यो थियो हो त उहो बि भिटशाह जे या भिटाईअ जे हवाले सां जेको ॾींहुं मल्हायो पियो वञे त उहे सभु शयूं अॼु गॾिजी आयूं आहिनि। ऐं मूं जेको घणी ॼाण या हिकिड़ो मैच्योर इहे शयूं तॾहिं ॿुधियूं जॾहिं पंहिंजो सिंध अख़बार में मूं कमु कयो पिए हैदराबाद में तक़रीबन 2000 में या 1999 में। त उन टाइम ते ग़ुलाम रसूल सहतो साहिबु उते हुयो त उन जी अदारत में इहो सिंध अख़बार में सॼा सुफ़ा निकिरंदा टोड़ी फाटक जे हवाले सां। त उते मुख़्तलिफ़ दोस्तनि जा मज़मून हूंदा हुआ, शायदि दोदे महरी जो मज़मून हुयो त उहो पाण बि उन्हनि सां गॾु हुयो उन काफ़िले में जंहिं ते या सभु कुझु जो थियो हुयो, एॾो सारो सानो थियो असांजो ऐं तमामु वॾो नुक़सानु थियो। ऐं वरी बि जस आहे असांजे दोस्तनि खे, असीं त पंहिंजी ज़िंदगीअ जे उन्हनि में आहियूं रोज़गार जे सिलसिलनि में फाथल, पर कॾहिं कॾहिं भारी मंगी असांखे घुराए वठे थो ऐं हीउ जेको ॼाण बि मिली इलाही सारंग तमामु सुठो हुन ते तफ़सीली ॻाल्हायो। पर अञा बि इन शइ खे जेकर असीं वधाए सघूं हा त हीउ हिकिड़े मुनज़िम क़िस्म जो हिकिड़ो प्रोग्राम हुजे हा ऐं उन में असीं इहो वधीक कंहिं पंहिंजे सियासी हवाले सां जेकी उन ज़माने जा जेकी दोस्त आहिनि उन्हनि मां कंहिंखे गुज़ारिश कयूं हा त उहे अचनि हा, घुरायूं हा। आसिफ़ बालादी या जामी चांडे वारा त इहे दोस्त सुठो असांखे अञा तफ़सीली जहिड़ो हिन ते ॿुधाए सघिया पए, पर वरी बि जस आहे दोस्तनि खे जिन हिन ॾींहं खे यादि कयो। वॾी महिरबानी। अशफाक गौतम, अॼु 17 अक्टूबर वाक़ई असां लाइ ॾुखाईंदड़ ॾींहुं आहे जो असांजे गभरू नौजवान खे जेके पंहिंजे मुर्शिद लतीफ़ साईं जेको ॾियारो मल्हाइण लाइ लाड़काणे वञी रहिया उनखे बाक़ाइदे फाटक बंदि करे ऐं गोलियुनि सां उनजा जिस्म पाण कया विया हुआ। ऐं अदार अहमद चए पियो त सिंधी अदबी संगत, पर मुंहिंजे ख़्याल में अॼु हूअं त पंहिंजी ॻाल्हि सही आहे त
त क़ौमी तहरीक सिंधी अंदरि विजूद वठी न सघी आहे, पर जेके प्रेशर ग्रुप आहिनि उन मां थोरो घणो जेके बि दोस्त आहिनि अॼु दोस्त बाक़ाइदे ॾियारो मल्हाया आहिनि, ख़ासि तौर ते जसकम नवाब शाह ॾियारो मल्हायो सुठे नमूने सां, ऐं ॿिन्ही जसकम जी मरकज़ी क़यादत शहीदनि ते बाक़ाइदे वई आहे, उनखे यादि कयो आहे। सिंधी अदबी संगत बि यादि कयो आहे उनखे, ऐं यादि करणु खपे। छाजे करे हो फ़क़ति पंहिंजी ज़ात लाइ ही जदोजहद न करे रहिया, पर सॼी क़ौम लाइ जदोजहद करे रहिया। असीं बि उन क़ौम जो हिसो आहियूं, ऐं उन्हनि शहीदनि खे यादि करे सिंधी अदबी संगत जेको पंहिंजो फ़र्ज़ु पूरो कयो आहे। ऐं आउं सेक्रेटरी साहब बारी साहब खे जस थो ॾियां त उन सां ई यादि। महिरबानी। अमीन जोयो, मेंबर सिंधी अदबी संगत। अॼु 17 अक्टूबर जो ॾींहुं शहीदनि खे यादि करे ऐं सिंधी अदबी संगत पंहिंजो हुन में अहम किरदारु अदा कयो आहे, ऐं सभिनी दोस्तनि तमामु सुठो ॻाल्हायो। मां एतिरो बहितर शायदि न ॻाल्हाए सघां, पर मां 2 बेत शाह जा शहीदनि जे नाले नज़र कंदुसि। बहादुर गॾिया बहादुर खिड़ग खिलविल कनि, विझनि धड़नि ते हाकारीन हणनि, किरन कंध नचनि, ऋण गजो राड़ो थियो। सुरकांबो जो ॿियो केॾारो जो ॿियो बेत आहे। झुमंदियूं अचनि झूलियूं, झुमंदियूं अचनि झोलियूं जूंझारनि जूं, पायो बुक बुहार जा, उन जूं विहूं वाका कनि, पिटिन पार कढनि, ऋण गजो राड़ो थियो। ये 2 बेत असांजे बहादुर शहीदनि जे नाले ते जेके ठोड़ी फाटक ते शहीद कया विया, वॾो अफ़सोसनाक तारीख़ी वाक़ियो आहे जंहिं ते सभिनी दोस्तनि ॻाल्हायो। ऐं सिंधी अदबी संगत जी हिन गॾिजाणी में हिनखे यादि कयोसीं। ऐं मां जेको आहे सो साईं रसूल बख्श जमाली फ़क़ीर जमाली साहब जी सदारत हेठि पाण खे हिन गॾिजाणी में शामिलु सम्झी ऐं इहे अखर ॻाल्हाए पाण खे सिंधी अदबी संगत जे सथ तां इहा भेटा पेश करे ख़ुशी महसूसु करियां थो। नसीर सुमरो अदबी संगत जी गॾिजाणीअ में दोस्तनि जेके ख़्याल वंडिया आहिनि उन्हनि मां घणनि त उन वाक़े ते रोशनी विधी, पर उन ज़माने में जॾहिं 80 जे ॾहाके में इहे तहरीकूं वॾे ज़ोर ऐं शोर सां यूनिवर्सिटियुनि जे पधरनामे ते यूनिवर्सिटी जे सियासी पधरनामे जी निशानदेही कंदा हुआ, त उन में वॾा वॾा नाला हुया। गुल मोहम्मद जकराणी हुयो, सतार मौर्य हुयो, ऐं असांजे हिन मेहरा यूनिवर्सिटी मां जेको शहीद मालिक ख़ुश्क जेको उन वाक़े में शहीद थियो हो, पोइ वरी जेके दोस्त जेके जेलनि में हुया, त हिकिड़ो अहिड़ो मंज़रनामो हो 80 जे ॾहाके जो उन में 2 धाराऊं, हिकु वफ़ाक़ी सियासत जूं ऐं ॿियो सिंध जे क़ौमी वजूद जे लाइ जाखोड़ींदड़ जेके इलेक्शन खां ॿाहिरि सियासत जा मोर्चा हुया, त हिकिड़ी वॾो हिकिड़ो उन्हनि जो असरु हुयो। ऐं हिन वक़्तु जीअं त उहा तहरीक जेका क़ौम परस्ती जा जेके अॾींदड़ हुया या जेके 1 यूनिट खां वठी हिन टोड़ी फाटक जे वाक़े ताईं जेको हिकिड़ो तसलसुल हुयो उहो साॻियो त न रहियो आहे, छाकाणि त जियो पॉलिटिकल जेके कंडीशन्स आहिनि उहे सदाईं साॻियूं नथियूं रहनि। त जीअं गुल मोहम्मद जकराणी उहो क़ौम परस्ती जी सियासत मां वफ़ाक़ी सियासत जे हुन प्लेटफॉर्म ते उहो कमु करे थो, ऐं शागिर्द सियासत हूअं बि हिकिड़ी टेम्पररी हिकिड़ो पीरियड थो थिए जेको यूनिवर्सिटी खां ॿाहिरि निकिरी जेकॾहिं उहो आहे उन सां बाक़ाइदा जेकॾहिं सलाड़ियल त ईअं उहो सियासत में हिसो वठे थो। पर मुंहिंजे ख़्याल में जेके यूनिवर्सिटियुनि जे ॾींहंनि में
जेके सियासी जेके सरगर्मियूं में इन्वॉल्व हुआ, पर उहे बाद में जॾहिं अमली ज़िंदगी में आया त वरी उहे पंहिंजे पंहिंजे कम सां या ॿियनि वाबस्तगियुनि सां लॻी विया ऐं उहो अॼु जज़्बो साॻियो न आहे जेको 80 जे ॾहाके में हुयो। उन जा कहिड़ा सबब आहिनि उहो हिकिड़ो वॾो बहस आहे ऐं फ़िक्री बहस अॼुकल्ह उहे कोन था थियनि जीअं अॻ में यूनिवर्सिटी जे ॾींहंनि में थींदा हुआ। त हाणे यूनिवर्सिटियुनि में जेकॾहिं उहो जो ख़ाल पैदा थियो आहे त उन जॻह ते वरी इंता पसंदी जूं ॿियूं अहिड़ियूं कुवतूं उभरी आयूं आहिनि जिन जे अॻियां ही दोस्त जेके बग़ैर इक़्तिदार जे लाइ बग़ैर इक़्तिदार जे आसिरे पंहिंजी जदोजहद कंदा हुआ ऐं पंहिंजे हड़ा वड़ा जेका उहो पंहिंजो कमु जारी रखंदा सरगर्मियूं, त उन जी हींअर का उहा सरपरस्ती नथी थिए। आलमी लेवल ते जिन जी सरपरस्ती थिए थी उहो हिकिड़ो वॾो मतिलबु सवालु आहे। त असां वटि अहिड़ो सिंधी सियासत जेका क़ौम परस्ती जी आहे उन में अहिड़ो को फोर्स कोन्हे या अहिड़ी उहा शइ कान्हे जंहिं ते आलमी लेवल ते इन्वेस्ट कई वञे या उन ते सीड़प कई वञे। बाक़ी जेको अदबी लिहाज़ खां जेकॾहिं अदबी संगत खे ॾिसिजे त उहा तरक़ी पसंदी जे लाड़े वारी तंज़ीम रही आहे, त उन में सियासत सां सलाहियल मामलनि खे बि खणंदा आहिनि। त उन जे हवाले सां त ठीकु आहे, पर मुंहिंजे नज़र में ही प्रोग्राम जेको असां तबसरो कयूं था या जेके राया ॾियूं था, इन खां बहितर हुयो त इन ते मकाला लिखाया वञनि हा, इन ते को सेमिनार करायो वञे हा। जेकॾहिं अहमियत ॾिजे जेतिरी कंहिं प्रोग्राम खे त ख़बर पए त ही केतिरो अहम प्रोग्राम आहे, पर मुंहिंजे ख़्याल में हाणे प्रायोरिटीज़ या तरजीहूं उहे कोन्हनि जो जेतिरो मीडिया में जेकॾहिं कवरेज मिले थी या मतिलबु मिलणु खपे, पर एतिरा प्रोग्राम नथा थियनि ऐं प्रोग्राम जेके थियनि था उहे वरी असांजा अहिड़ा प्रोग्राम कोन्हनि जेके क़ौमी सियासत जी नुमाइंदगी कंदा हुजनि। त ही अदीबनि जो हिकिड़ो फोरम आहे ऐं अदीब जेके असां जेके शाइर अदीब वेठा आहियूं असां पंहिंजे हिसाब सां इन करे इन ॻाल्हि खे जीअरो रखूं था त अदबी संगत जे उन मंशूर में इहो शामिलु आहे त ॿोली ऐं उन ॿोलीअ लाइ या धरतीअ लाइ जाखोड़ींदड़नि खे बि असां यादि कयूं ऐं इन जे करे हीअ असांजे लाइ ॿियनि लाइ भले न बि हुजे पर असांजे लाइ ही क़ौमी ॾियारा आहिनि ऐं असां इन ॾियारे ते हिकिड़ो मुतालबो इहो कंदासीं त यूनिवर्सिटियुनि ताईं ऐं कॉलेजनि ऐं स्कूलनि में जेके शागिर्दनि खे मुस्बत या हाकारी सरगर्मियुनि जी इजाज़त कान्हे, इन जे करे मनफ़ी रुझान जेके जनम वठनि था उन खे ख़तमु करण लाइ ज़रूरी आहे त शागिर्द यूनियननि तां पाबंदी हटाई वञे। ऐं फ़क़ीर रसूल बख़्श जमाली जीअं त 17 अक्टूबर जे शहीदनि थोड़ी फाटक जे शहीदनि खे भेटा ॾींदे अमीन साहब सुर केॾारो मां बैत पढ़िया। जॾहिं उन्हनि खे सुर केॾारो सां भेटा ॾिए थो त मूं चाहियो त हू जंहिं ज़ालम जे साम्हूं मुक़ाबले जे लाइ जंहिं मैदान में कुॾी काहे आया ऐं शहीद थिया त उन ज़ालम खे बि का भेटा ॾियणु खपे, छो त उहो यज़ीद जहिड़ो ज़ालम आहे, उहो यज़ीद जहिड़ो ज़ालम आहे। जेकॾहिं इमाम हुसैन जे सुर मां साईं हुननि खे भेटा ॾिए थो शहीदनि खे, त पोइ उहो जेको जंहिं जे लाइ उहो मुक़ाबले में मैदान में लथा आहिनि, जंहिं शहीद कराया आहिनि, उहो ज़ालम पोइ यज़ीद आहे। ऐं लतीफ़ साईं जे सुर पूरब मां हिकिड़ो बैत पढ़ंदसि जीअं त असां सभिनी सिंध वासियुनि जे दिलनि में उन्हनि जी जेके यादूं आहिनि उन्हनि जे लाइ जेके पल पल हर सिंधी खे पूर पवनि था उहे हिन तरह आहिनि। साईं फरमाए थो त पूरब तब करूं जब हींअरे आवन पूर, पूरब तब करूं जब हींअरे आवन पूर, सिकंदे खे सजणे निकूं लायूं नूर, मारियम तंहिं सूर जो साजन सुजे न मिले। अली मोहम्मद मेमन, एडिटर सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन, सहाफ़ी। साईं आऊं तो सिंधी अदबी संगत कराची जे दोस्तनि जो ऐं अॼोकी हफ़्तेवार मीटिंग जे हवाले सां माना हिते शुरूआत ऐं ठोड़ी फाटक जे शहीदनि जे हवाले सां जेका दोस्तनि ॻाल्हि कई ऐं जेको उन जो अहवाल पेश थियो, यकीनी तौर ते वॾो सानियो क़ौमी सानियो आहे। अॼु 17 अक्टूबर ठोड़ी फाटक जे शहीदनि जो ॾींहुं आहे। कुझु कलाकनि खां पोइ हिन हफ़्ते जे हवाले सां वरी जॾहिं असां ईंदड़ हफ़्ते वेहंदासीं त इन विच में सुभाणे जेके चंद कलाकनि जे विच में
18 अक्टूबर जो सानियो कराची में थियो, जंहिंमें तमामु घणा असांजा शहीद थिया, जिन जो बि ॾियारो सुभाणे असीं मल्हायूं पिया। ऐं अॼु बि असांजो हिकु लिहाज़ खां शहीद सभु साॻी आहिनि, माइरूं ऐं उन्हनि जा बचा सभु साॻी आहिनि। वतन साॻी आहे, धरती साॻी आहे, उन जा शहीद, उन जा शहज़ादा सभु साॻी आहिनि। जदोजहद सभिनि जी साॻी आहे। इन्हनि जदोजहद जो जेको महवर आहे समूरी, चाहे सिंध जी क़ौमी तहरीकुनि जा जेके बि मरहला गुज़रिया आहिनि, या जेके जमहूरी तहरीकूं हलियूं आहिनि, या जेके अवामी तहरीकूं हलियूं आहिनि, उन्हनि सभिनी जो मतम नज़र ऐं मर्कज़ निगाह सिंध ऐं पंहिंजो सिंधू माथरी जो वतन आहे। अॼु असां हिन ई टाइम ते जेके शहादतुनि जा जेके वाक़िया आहिनि, उन्हनि जो जेको मक़सदु आहे जदोजहद जो रहियो आहे, सो सिंध ऐं अॼु असांजे सिंध मंझि सिंध खे विराइण जी कोशिशि कई पई वञे। सिंध असेंबली जे अंदरि इहो केस पेश थियो ताज़ो, जंहिंमें वॾी मुश्किल सां करारदाद पास करे कराची खे सिंध खां धार करण जो ॻाल्हि खे रोकी वई। पर असांखे इन शइ खे बि नोट करणु घुरिजे ऐं सभिनी दोस्तनि खे उन जो बि अहसासु आहे ऐं उमेदु आहे त जेके हीअ सिंधी अदबी संगत असांजो अदीबनि जो, शाइरनि जो, आलमनि जो प्लेटफॉर्म आहे, सहाफ़ियुनि जो प्लेटफॉर्म आहे, त उहे पंहिंजे वतन जी हिफ़ाज़त लाइ जेके कमु कनि पिया उन्हनि सां बि अखियुनि में रखनि, ऐं जेके उन खां धार थी उन खे नुक़सानु पहुचाए या पंहिंजी वक़्ती सियासत जे नज़र थियनि था, जंहिंजे नतीजे में शहादतूं बेकार थियनि थियूं, असांजो रत ज़ाया थिए थो, उन जो बि हिफ़ाज़त करणु असांजो फ़र्ज़ु आहे सभिनि जो। त अहिड़े तरीक़े सां जंहिं सिंध जी वहदत खे बरक़रार रखण जा जदोजहद कई, शहीदनि जे हिन रत खे अॻिते मान ॾिनो, ऐं जिन उन रत सां वैसा घाती करे ऐं पंहिंजनि वोटनि चंद जे करे या किन सां मिली इहो मसइलो ख़राबु करण जी कोशिशि कई, त उन्हनि ते बि नज़र रखणु असांजो अख़लाक़ी ऐं इल्मी फ़र्ज़ु आहे। त अहिड़े तरीक़े सां शहीद असांजा सभु पंहिंजा आहिनि, रत आहिनि असांजो, ऐं असां उन्हनि जूं माइरूं अॼु बि उन्हनि खे यादि कनि थियूं, या जेके अज़ीज़ मिट माइट आहिनि असीं बि उन्हनि में शामिलु आहियूं। अहिड़े तरीक़े सां लखे सुर्ख़ सलाम सभिनी शहीदनि खे, थोड़ी फाटक जे शहीदनि खे, 18 अक्टूबर जे शहीदनि खे, ऐं उन लॾे सां जेके बि जमहूरी तहरीकूं हलियूं आहिनि, MRD जूं तहरीकूं हलियूं आहिनि, उहे बि जेके रत वियो आहे उहे सभु असांजो रत आहे, ऐं इहो सिंध जे लाइ रत आहे। उन जी सलामती असांजी सलामती आहे। जेकॾहिं सिंध सलामत आहे, असांजी सिंधू माथरी सलामत आहे, मज़लूम क़ौमुनि जो इतिहादु सलामत आहे, त असीं बि भरपूर तरीक़े सां सलामत आहियूं, ऐं हीअ महफ़िलूं उन सां ई सुहन बि थियूं। तव्हांजी महिरबानी ऐं सभिनी शहीदनि खे सुर्ख़ सलाम। सही मुज़फ़र मेमण, टोड़ी फाटक जो वाक़ियो सिंधी शागिर्द सियासत में वॾे जेको आहे सो मोहरक जी हैसियत थो रखे। उन वाक़े खां पोइ शागिर्द सियासत में जेको ज़ोर आयो उहो ॾिसण वटां हो। मुख़्तलिफ़ हंधनि ते तमामु घणी तेज़ी ॾिठीसीं। जेको साम्राज्य आहे असांजो, जेको असांजो जेको बुनियादी तौर ते जेको असांजो दुश्मन आहे, उहो सॼो जेको आहे सो खुलियल अंदाज़ में वाइखो थी पियो, ऐं उहो बचे जे अॾो वाइखो थी पियो। त कीअं जेको आहे सो हुननि बस में वेठल हिकिड़ा बेहथियार माण्हू उन्हनि ते कीअं जेको सो गोली जी वस्कार लाइ ॾिनी, ऐं उन्हनि में जेको आहे सो हुननि इहो न ॾिठो त जेको आहे सो हीअ माण्हू जेके से बेहथियार आहिनि, हिननि जो को वास्तु ई कोन्हे, न चोर न धाड़ेल जेको आहे सो शागिर्द जेको आहे सो आहिनि, ऐं उन्हनि खे उन्हनि ते ईअं जेको आहे सो वस्कार, इहो बाक़ाइदा इन वाक़े जेको आहे सो क़ौम खे इहो महसूसु करायो, क़ौम जे शागिर्दनि खे ॿुढे बचे खे इहो महसूसु करायो त असांजी जेका सा क़ौमी जेका सूरत आहे सा कहिड़ी आहे। ग़ुलामीअ वारो अहसासु जेको आहे सो ॼारे छॾियो त असां जेको आहे सो आज़ादु न आहियूं, असां ग़ुलाम आहियूं। उन खां पोइ जेको आहे सो शागिर्द सियासत में तमामु घणी तेज़ी ॾिठीसीं। स्टडी सर्कल जेके स्टार्ट थी विया तेज़ी सां, मुख़्तलिफ़ हंधनि ते डिस्कस थिया, पोइ जलसा ॾिठासीं। इहो बुनियादी हिकिड़ो त जेको आहे सो इहो 1 यूनिट वारो जेको दौरु, उन खां पोइ इहो टोड़ी फाटक वारो जेको इंसिडेंट आहे, इन खां पोइ जेको आहे सो बाक़ाइदे शागिर्द सियासत में वॾी हिकिड़ी उथल आई, तमामु तेज़ी आई। पोइ उहा अलॻि ॻाल्हि आहे त अॻियां हली जेको आहे सो उहो असांजो जेको सरमायो हो, जेको बि जेके शागिर्द जेको शऊर हो, उनखे जेको आहे सो वरी उन अंदाज़ सां कुचलण जी कोशिशि कई वई, जंहिं अंदाज़ सां उहो उभरी आयो। इहो उहे सभु ॻाल्हियूं जेके से तमामु घणो हिकिड़ो लंबो दास्तान आहिनि, दोस्तनि काफ़ी ॻाल्हायो आहे। बहरहाल मां जस थो ॾियां साईं बारी मंगी साहिब खे, जंहिं जेको आहे सो अदबी संगत जे प्लेटफॉर्म तां असांजे दोस्तनि खे यादि करे, असांजे शहीदनि खे यादि करे अहिड़ो वॾो जेको आहे सो पंहिंजो कमु कयो आहे। उनजे लाइ मां खैर ख़राज तहसीन पेश थो कयां त पाण जेको आहे सो इहो
ॾींहुं पंहिंजो जेको आहे सो इन ते जेको आहे सो दोस्तनि खां ॻाल्हायो आहे ऐं इहो बाक़ी इन खे असांखे जेको आहे सो वॾे लेवल ते वॾे पैमाने ते जेको आहे सो उन ॾींहं खे मल्हाइणु खपे आहे उहा शइ जेका जेका न थी सघी पर वरी बि जेको आहे सो अदबी संगत जेको आहे सो उनजे प्लेटफॉर्म तां जेकॾहिं असां उन्हनि दोस्तनि खे यादि कयूं था छो त हाणे मुंहिंजे ख़्याल में त अदबी संगत ई वाहिद जेको सो प्लेटफॉर्म बचियो आहे जेको थोरो घणो असांखे नज़र अचे थो त मुनज़म आहे ऐं इतां ई जेको आहे सो असां इहा ई अदबी संगत असांजी जेको आहे सो रहबरी वारो रोल जेको आहे सो प्ले करे सघे थी। महिरबानी। पंहिंजी रत में रेटो झंडो उभ ताईं झूलींदो अहिड़ो ॾींहुं बीहंदो लुत बि तुंहिंजो ॾे बि तुंहिंजो तोखां केरु न खसींदो साथी अहिड़ो ॾींहुं बीहंदो पंहिंजी रत में रेटो झंडो पाण असांखे यानी ख़ुशी थी आहे ऐं उन सां गॾोगॾु संजीदगी अख़्तियार कंदे मां इहो चवंदो त सिंधी अदबी संगत जेतोणीक उनखे महसूसु थिए थो उन्हनि दोस्तनि खे त असां इहो वॾे पैमाने ते प्रोग्राम न करे सघियासीं पर ॾींहं वरी पुराणा न थींदा आहिनि पलव बि पुराणा कोन थींदा आहिनि वरी नवनि जज़्बनि सां ईंदड़ साल असां प्रोग्राम वॾे पैमाने ते कंदासीं। हींअर आउं सिर्फ़ु सारंग जोए साहिब खे अर्ज़ु कंदुमि त शहीद शाह इनायत शहीद जो बि ॾींहुं आहे उनजो हले थो आउं सम्झां थो त उन क़ौमी किरदार ते जेकॾहिं आउं सम्झां त मज़मून लिखी आयो आहे सभिनी दोस्तनि खे सदर साहिब जी इजाज़त सां त तनक़ीद लाइ आउं नथो सम्झां थो तनक़ीद लाइ पर हिनखे ॿुधिजे आउं सम्झां थो शहीद शाह इनायत जो सूफ़ी शाह इनायत जो जेको केस आहे तव्हांजे साम्हूं वरी निर्वार थींदो वरी असांजा जज़्बा नवां थींदा ताज़ा थींदा ऐं हींअर ॿुधूं था मज़मून सारंग जोए साहिब खां शहीद शाह इनायत जोक वारो हींअर सारंग तव्हांखे ॿुधाईंदो पंहिंजो सारंग जोयो मुंहिंजे मज़मून जो उनवान आहे सिंध जो सोशलिस्ट बाग़ी सूफ़ी शाह इनायत। वाह वाह। सिंध जो बाग़ी शाह इनायत शहीद असल ज़ात जो लांघा हो संदसि वॾा ऐं पाण बि असल सिंध जे तख़्तगाह रहंदड़ मुल्तान जा हुआ। सिंध जो ही पहिरियों सोशलिस्ट बाग़ी हुयो जंहिं सिंधी क़ौम जे ग़रीब ऐं पीढ़ल तबक़नि लाइ हक़ जो आवाज़ु बुलंद कयो ऐं पंहिंजे हज़ारे एकड़ ज़मीन ग़रीब हारियुनि में विराए छॾी ऐं चयाईं त ज़मीन अलाह जी आहे जेको उनखे खेड़ींदो उहो ई उनजो मालिक आहे ऐं हीउ नारो ॾिनाई त जो खेड़े सो खाए। जंहिं नारे हेठि हज़ारनि जे तादाद में ग़रीब ऐं पीढ़ल हारी उन वक़्त जे ज़मींदारनि वॾेरनि पीरनि सैदनि ऐं पलीजनि सां गॾु करोड़नि जी ज़मीनुनि खे छॾे शाह इनायत वटि अची ज़मीन खेड़े सोशलिस्ट इनक़लाब जो अमली रूप वरिताऊं जंहिं ते उन वक़्त जे करोड़ा हुक्मराननि यार मोहम्मद करोड़े नूर मोहम्मद करोड़े मक़ामी पीरनि सैदनि ऐं पलीजनि जी चुर्च ते जेके उन वक़्तु वॾा ज़मींदार हुआ शाह इनायत जी शिकायत मुग़ल दरबार दहली पहुचाई त शाह इनायत माण्हुनि खे बाग़ी पियो बणाए ऐं मुग़लनि सां बग़ावत थो करणु चाहे जंहिं ते मुग़लनि यार मोहम्मद करोड़े मियां नूर मोहम्मद करोड़े ऐं उतां जे वॾेरनि खे फ़ौजी मदद ॾियारे मोकिली जिन शाह इनायत ऐं उन वटि गॾु थींदड़ हज़ारे हारियुनि ख़िलाफ़ु जंग कई जंहिं ते शाह इनायत हक़ जो नारो हणी मुग़ल साम्राज ख़िलाफ़ु बग़ावत जो अलम बुलंद कयो। उन बग़ावत वेड़ जी सूरत इख़्तियार कई ऐं उहा जंग पंहिंजे दौर जी गोरिला तिर्ज़ जी वाहिद जंग हुई। तारीख़ में आयो आहे त उहा वेड़ मुग़ल फ़ौज कलोड़ा फ़ौज ऐं मक़ामी ज़मींदारनि मिली करे शाह इनायत ऐं उन जे साथियुनि सां मीरापुर झोक में विड़ी जेका वेड़ सांदह 6 महीना हली जंहिंमें हिकु अंदाज़े मूजिबि 24,000 शहीद सूफ़ी शाह इनायत जा साथी शहीद थी विया पर पोइ बि उहे शाह इनायत खे शिकस्त न ॾेई सघिया त उन्हनि दगा सां यार मोहम्मद करोड़े नूर मोहम्मद पलीजे हमल जत अब्दुल वासे शाह ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में अछा झंडा ऐं क़ुर शरीफ़ हथनि में खणी ठाह करण लाइ शाह इनायत वटि आया जंहिं ते शाह इनायत क़ुर मजीद खे मान ॾींदे उन्हनि सां ठाह करण लाइ राज़ी थी वियो। जॾहिं शाह इनायत ऐं उन जा साथी इहो सम्झनि पिया त उन जे पुठियां का न का साज़िश ज़रूरु आहे पर शाह इनायत क़ुर शरीफ़ ते यकीन कंदे ठाह करण लाइ उन्हनि सां गॾु वियो ऐं उते दोखे सां शाह इनायत खे अॾीअ ते सिर रखी शहीद कयो वियो। तारीख़ जे किताबनि में आयल आहे त शाह इनायत शहीद थियण खां कुझु वक़्तु अॻु फ़ारसी ॿोलीअ में ही शेर पढ़ियो हो त सिर यार कदम फ़िदा शुद च बजा शुद ऐने बारे गिरां बूदे अदा शुद च बजा शुद मतिलबु सिर यार जे क़दमनि ते फ़िदा थियो सुठो थियो
इहो कुल्हे ते वॾो बार हो अदा थो सुठो थियो। अहिड़ी अज़ीम शख़्सियत जंहिं पंहिंजी क़ौम जी आज़ादीअ लाइ ऐं उन्हनि जी गुरबत मिटाइण लाइ खिलंदे मुरकंदे मौत खे क़बूल कयो, पर उन जा पोइर ऐं उन जी गादी जा गादी नशीन संदसि फ़िक्र ऐं फ़लसफ़े खे विसारे वेठा आहिनि ऐं उन जे उबतड़ अमल ते पैरा आहिनि। जॾहिं त सूफ़ी शाइनात बग़ैर रंग नसल ज़ात पात ऊच नीच ऐं मज़हबी तफ़रक़े जे इंसानियत जी ख़िदमत कई, एतिरे क़दुरु त पाण हिंदू तोड़े मुस्लिम गॾु विहारे उन्हनि सां गॾु हिकु ई पाट में मानी खाईंदा हुआ। संदसि उन तहरीक बाबति सिंध जे केतिरनि ई लेखकनि पंहिंजा किताब लिखिया आहिनि, पर उन्हनि मां प्रोफेसर मोहम्मद अली मांझी जो सूफ़ी शाह इनायत ऐं संदसि सिलसिले जा शाइर सूफ़ी हुज़ूर बख़्श जो किताब शाह इनायत, दानिश नवाज़ घंगरे जो शहीद सूफ़ी शाह इनायत अहमियत जा हामिल आहिनि। जिन किताबनि जे मुताले मां असांखे सूफ़ी शाह इनायत जे फ़िक्र फ़लसफ़े ऐं संदसि जदोजहद बाबति तफ़सील मिलनि था। महिरबानी। साईं मुंहिंजा गुलहसन लाखो। साईं मुंहिंजा अॼोको सिंधियत बि संगत जी जेका इहा गॾिजाणी आहे उन में असां सिंधियत बि संगत जी अॼोकी जेका गॾिजाणी आहे उहा ईअं सम्झो त असां सिंध जे सूर्य सपूतनि ऐं शहीदनि जे नाव कई आहे। अॼु कल्ह खां सूफ़ी शाइनात शहीद जो मेलो शुरू थी वियो आहे ऐं असां उन सिंध जे सोशल बाग़ी सूफ़ीअ खे हिते ट्रिब्यूट था पेश कयूं सिंधियत बि संगत पारां। ऐं आउं सम्झां थो त सिंध जो रवादार रूह जेको आहे उहो सदियुनि खां सफ़र करे थो पियो ऐं उन सूफ़ी फ़िक्र जो प्रचारक शाइनात शहीद खां वठी ॿिया बि सिंध जा जेके सूफ़ी लोक माण्हू आहिनि, जेके ॾाहा माण्हू हुआ, उन्हनि बिना रंग नस्ल जे जेका हिन धरती ऐं क़ौम जे पीढ़ियल तबिके ऐं उन्हनि खे जेका ख़िदमत कई आहे उहो साराह जो अमल आहे। ऐं सम्झां थो त जॾहिं असां दुनिया जी तारीख़ पढ़ंदासीं त पेरिस कम्यून ऐं रशियन कम्यून खां पहिरीं ही जेको खेड़े सो खाए जो नारो आहे उहो असांजे सूफ़ी शाह इनायत शहीद ॾिनो आहे। सच पुछो त सिंध जो फ़िक्र ई इहो आहे, मज़लूम जी हिमायत कबी ऐं पंहिंजनि माण्हुनि सां गॾिजी जेको बि हूंदो उहो हिकिड़ी पाट में खाइबो। ऐं पोइ अॼु जॾहिं जोग शरीफ़ में मीरापुर जे मोरके जी यादि थी अचे त उते अॼु हक़ मौजूद जा नारा लॻनि पिया। ऐं आउं सम्झां थो त इहो जेको हक़ मौजूद जो नारो आहे इहो सिंध मौजूद जो नारो आहे, छो जो इहे सिंध जी रिवायतुनि जा अमीन आहिनि, इहे जेके शहीद आहिनि। ऐं अॼु असां ॾिठो त उते गंज शहीदां ते ॾीआ था ॿरनि। आउं सम्झां थो त इहो तारीख़ जो तसलसुल आहे ऐं इहो सिंधी क़ौम ॾींहंनि जी भेटा ॾेई उन रोशनी जे पैगाम जेको असांजे शहीदनि ॾिनो उनखे फैलाइनि पिया। ऐं असां सिंधियत बि संगत पारां जेको सलाम पेश कयूं था, असांजो सलाम पहुचे सिंध जे उन्हनि अमर शहीदनि ते जिन बिना रंग नस्ल जे मज़हब जे जेको आहे सो हिकिड़ो सिस्टम ॾिनो ऐं असां सभिनी खे उन्हनि जो जेको पैगाम आहे उनखे आम करणु घुरिजे। ऐं अॼु जी दुनिया में जेको मज़हबी नफ़रतूं दहशतगर्दियूं आहिनि उन्हनि खे बि असां इन पैगाम जे ज़रिए घटाए सघूं था इन्हनि सूफ़ी इनकलाबी माण्हुनि जे ज़रिए। महिरबानी। रहमत पीरज़ादे जो आऊं मतिलबु उनजी राय खे मान ॾींदे आउं सम्झां थो त प्रोग्राम जी तरतीब या सिटा उहो सम्झ में न अची सघियो। शुरूआति में असां चयोसीं त पहिरियों असां शहीदनि खे क़ौमी भेटा ॾींदासीं, उनखां पोइ असां तनक़ीद क्लास शुरू थींदो। काफ़ी वक़्त खां पोइ गॾु थिया आहियूं त दोस्तनि खे अर्ज़ु आहे त महिरबानी करे टाइम कढो ऐं कढियो अथव तंहिंजे करे असां सां गॾिजी वियो। ॿुधो महिरबानी थींदी तव्हांजी ज़ाती। हाणे आउं हलां थो पंहिंजो असांजो क्लासिकल रोमांटिक जेको असांजो सेगमेंट आहे उहा शाइरीअ जो। ऐं मां गुलहसन लाखे साहिब खे अर्ज़ु कंदो त महिरबानी करे नसरी नज़म जेको आहे तनक़ीद लाइ पेश करे। उनखां पोइ अब्दुल वाहिद सुमरे साहिब जी कहाणी ॿुधंदासीं। तरायल आउं कोन थो तव्हांखे ॿुधायां, हालांकि रहमत त तमामु वॾो ग़ज़ल जो ग़ज़ब जो शाइर आहे, बि नज़म जो शाइर आहे वॾो। असां त हुनखे ॿुधणु चाहियूं था त हींअर माइक तव्हांखे ॿुधायां थो। गुलहसन लाखो साईं नसरी नज़म आहे जंहिंजो उनवान आहे संबारा। वाह वाह ज़बरदस्त। ऐं सिंधी संबारा ऐं सूंह देवी तुंहिंजे छेर जो चमको मुंहिंजे बदन में मौसीक़ी जा जलतरंग छेड़े थो छॾे। आऊं कॾहिं भैरवी कॾहिं सारंग कॾहिं देस ऐं कॾहिं अड़ाना थी उॾां थो।
ऐं कॾहिं जमालो बणिजी सिंध नाच नचां थो ऐं तोखे ॾिसां थो, तूं जो मूंसां ताल ते ताल मिलाए ताड़ी वॼाए जीवन जरकाई थी ॼण सिंध सॼी परचाई थी। तूं जो मूंसां ताल ते ताल मिलाए ताड़ी वॼाए जीवन जरकाई थी ॼण सिंध सॼी परचाई थी। ऐं मुंहिंजी संभारा ऐं मुंहिंजी सूंहं देवी ऐं मुंहिंजी सिंध देवी, तो कला खेत्र में सिंध जी सूंहं महकाए छॾी आहे। ऐं मोहन जे दड़े जी नाचणी, तो सदियूं अॻु जो सिंध नाच शुरू कयो आहे। उन सिंध जे रवादार रूह खे सूंहं ऐं सच जा सवें ताज पाराए छॾिया आहिनि। हे असांजे नृत्य कला जी राणी संभारा, तो सिंध जे सदियुनि जी सूंहं सच आर्ट ऐं अदब खे जीआरे छॾियो आहे। ऐं सिंधू तहज़ीब जी संभारा, दुनिया जूं तहज़ीबूं तुंहिंजे रूहानी रक़्स नृत्य ऐं कला जूं सलामी आहिनि। ऐं सिंध जी देवी संभारा, सिंध तो ते नाज़ करे। वाह वाह। ऐं हिकिड़ी मां वधाए थो पिया त सिंध नाच जेको आहे बेसिकली छेजक नाच आहे। सिंधू दरिया में पोइ अटे जा ॾीआ ॿारे जेके संभारा जा मदा हूंदा हुआ, ऐं सम्झां थो उन में छेज नाच आहे। उहो दरिया शाह खे बि भेटा ॾींदा हुआ। ऐं संभारा वॾे जोबन में ईंदी हुई। ऐं आज बि हिन ते काफ़ी नज़म लिखिया आहिनि। मूंखे हींअर रिपीट करण ज़रूरत त कोन्हे। इहो छेज नाच मां साध मेले ते बि ॾिठो आहे। जॾहिं शिवरात्रि जो मेलो थींदो आहे, पोइ इनखे ॾोकलो वॼाए ऐं उन ते दफ़ ते पोइ उहे गुल निशावर कंदा आहिनि दरिया खे। पोइ छेज नाच एॾो वजदान हूंदो आहे हुन में। ऐं उहो 24 जी राति हुजे या कहिड़ी बि माना चंड हुजे त पोइ इहे मदा वेंदा आहिनि, पोइ दरिया खे भेटा ॾींदा आहिनि। आख़िर में वरी हिकिड़ो थोरो किन बि कंदा आहिनि। पोइ वरी चवंदा आहिनि त पंहिंजो झूलेलाल झूलेलाल। पोइ उहो थोरो मज़हबी रंग आहे उन्हनि जो। दरिया खे झूलेलाल बि चवनि था, त तंहिं करे मूंखे ॾाढो वणंदो आहे। पोइ मूंखे कॾहिं कॾहिं महसूसु थींदो आहे त मोहन जे दड़े जो जेको सिंधू मातर जो जेको इश्को ऐं संभारा हिकिड़ो सिंबल आहे। उहा माई हुनखे भेटा ॾींदी दरिया खे, माना उहो लीड उहा कंदी हुई। पोइ पुरोत बि वेहंदो, सॼी काइनात हूंदी। माना दरावड़ कल्चर तव्हां ॾिसो त हुननि में फिल्म में बि मूं ॾिठो, किताबनि में बि आहे। कल्याण आडवाणी बि लिखो त हज़ारनि जी तादाद में छेज नाच जेको आहे सो ॿुधंदा ॾिसंदा हुआ। आउं सम्झां थो त कॾहिं सिंधियत बि संगत बि शुरूआति करे 24 जी राति न बि हुजे, का बि राति हुजे, दरिया ते हलूं ऐं पोइ असां बि छेजक नाच करियूं। ठीकु आहे न। भली असां खणी झूलेलाल न बि चऊं, भले झूलो बि झूलेलाल बि असांजो किरदारु का देवमाला ई किरदारु न आहे। ऐं उहो जेको आहे सो आउं सम्झां थो सिंधू दरिया खे भेटा ॾियणु लाज़मी आहे। सो सभई दोस्त हथ मथे कनि जेके हिन प्रोग्राम में शमूलियत अख़्तियार कनि। प्रोग्राम सिंधियत बि संगत तरफ़ां थींदो, पोइ कॾहिं बि जेको आहे हुनजो हा सही। हाणे असां हिकु दोस्त ॻाल्हाइणु चाहे ऐं हिन नज़म ते सारंग जो ॻाल्हाईंदो साईं गुल हसन, असांजो सिंधियत बि संगत जो इंतिहाई सीनियर शाइर आहे। ऐं संदसि ॿोली ऐं संदसि जेके हिन में तमसीलूं आहिनि या तशबीहूं आहिनि, निज पंहिंजे माहौल जूं आहिनि। ख़ासि तौर ते साईं जी हर तख़लीक़ में असांखे सिंध जो कल्चर, सिंध जी तहज़ीब ऐं सिंध जी रिवायतुनि जो जेको ओलड़ो असांखे नज़र ईंदो आहे, सो हिन नसरी नज़म में बि असांखे संदसि जेको पंहिंजी सिंधू तहज़ीब सां जेका मोहबत आहे, सिंध जे कल्चर सां, सिंध जे नाच सां, सिंध जी मौसीक़ीअ सां, उन जो ओलड़ो असांखे नज़र अचे थो। ऐं तमामु इंतिहाई ख़ूबसूरत ऐं नसरी नज़म, पर नसरी नज़म बि उन में हिकिड़ी रवानी आहे, हिकिड़ो रदम आहे ऐं नगमगी आहे। सो आऊं खेसि जस थो ॾियां। तूं न आहे त ही चंग चढ़ो चंड न ॾेसा, ऐं सीर मुई आ भले आ। काबे जो तलबगार न कंहिं शइ जो तलबगार, सभु दीन धर्म ठा ठॻीअ जान मथो खा। तूं न आहे त ही चंग चढ़ो चंड न ॾेसा। हींअर आऊं अब्दुल वाहिद सुमरे साहब खे अर्ज़ु कंदुसि त न हाणे थोरो कहाणी पढ़ो न। रहमत शाइरी पढ़ंदो ईअं फिल्बदी तव्हांजो आहे, गज़ल आहे, हिन में तव्हां लिखियो न आहे। साईं पंहिंजो गौतम खे चवंदुमि त महिरबानी करे, हिन में न आहे। हा गज़ल जेको आहे तनक़ीद लाइ पेश कंदो गौतम खे अर्ज़ु आहे। हीअ वठो हेॾां। अशफाक गौतम गज़ल आहे, हुन उनवान आहे छोकिरी। रगवेद जहिड़ी छोकिरी, रगवेद जहिड़ी छोकिरी, मोखी मद जहिड़ी छोकिरी। रगवेद जहिड़ी छोकिरी, मोखी मद जहिड़ी छोकिरी, हुनखे ॾिसंदे थियो वेसा पुख़्तो, थियो वेसा पुख़्तो।
आस ऐं उम्मीद जहिड़ी छोकिरी, रगवेद जहिड़ी छोकिरी, ज़िंदगी खे ज़िंदगी ॾेई थी छॾे, ज़िंदगी खे ज़िंदगी ॾेई थी छॾे, दिल भर जे दीद जहिड़ी छोकिरी, रगवेद जहिड़ी छोकिरी, मोखी मद जहिड़ी छोकिरी। थो गुनगुनाया सदा हुनखे, थो गुनगुनाया सदा हुनखे, शाह भुले फरीद जहिड़ी छोकिरी, रगवेद जहिड़ी छोकिरी, मोखी मद जहिड़ी छोकिरी। सभु रस्ता था हुन ते खुटनि, सभु रस्ता था हुन ते खुटनि, लकीर ऐं छेद जहिड़ी छोकिरी, रगवेद जहिड़ी छोकिरी। ख़ुशियुनि जा के खज़ाना वटिसि, ख़ुशियुनि जा के खज़ाना वटिसि, होलीअ जे ईद जहिड़ी छोकिरी, होली जे ईद जहिड़ी छोकिरी, रगवेद जहिड़ी छोकिरी, मोखी मद जहिड़ी छोकिरी। पढ़ियो था पढ़ूं हुनखे, सलात ऐं हमद जहिड़ी छोकिरी, रगवेद जहिड़ी। पढ़ियो था पढ़ूं हुनखे, सलात ऐं हमद जहिड़ी छोकिरी, रगवेद जहिड़ी छोकिरी। सभिनी ते सीस नमायो हिन अॻियां, सभिनी ते सीस नमायो हिन अॻियां, सिंध ऐं सैयद जहिड़ी छोकिरी, रगवेद जहिड़ी छोकिरी। हिन जे हलण में हुमत केॾी, हिन जे हलण में हुमत केॾी, आज़ादी जे पंध जहिड़ी छोकिरी, रगवेद जहिड़ी छोकिरी। पैर पिथूं पोइ बि अॻियां अॻु भरी, पैर पिथूं पोइ बि अॻियां अॻु भरी, बाग़ी जे ऐद जहिड़ी छोकिरी, रगवेद जहिड़ी छोकिरी। सारे शहर ते पूॼो हुनखे, सारे शहर ते पूॼो हिनखे, गौतम बुद्ध जहिड़ी छोकिरी, रगवेद जहिड़ी छोकिरी। न तनकी त को ॻाल्हाईंदो दोस्त साईं। हाणे आउं सम्झां थो त अब्दुल वाहिद आरिसर खे, अब्दुल वाहिद सुमर खे चवंदो त महिरबानी करे कहाणी पढ़े, शाइरी असां ख़तमु करे छॾीसीं, तुम कहाणी पढ़ो। तव्हां बि दोस्तनि खे अर्ज़ु कयो, तव्हां बि अब्दुल वाहिद खे अर्ज़ु कयो। न न पंहिंजो सख़्तु मूड आहे असांजी कहाणी ॿुधण जो, काफ़ी टाइम थियो आहे। छमर उभ में ॿहूं ॿेर वहन, इन सिटाणे सुमरा मलीर मी पवन। छमर उभ में ॿहूं ॿेर वहन, इन सिटाणे सुमरा मलीर मी पवन। सोनी नारी हर हले माणक ॿिज बञनि, उमिरि उन्ही ॾींहंनि आऊं घणी उकंदी आहियां। खावड़ खिड़े सुमरा भरे तरायूं ऐं तल, खावड़ खिड़े सुमरा भरे तरायूं ऐं तल, उभा ककर उथिया थी मींहं खे मोकल, जीअं हुते आब उछल थी हिते आऊं झोली जर वाहियां। खावड़ खिड़े सुमरा नयड़ भरिया नीर, अची चढ़ियमि चित ते खाटूं बा ऐं खीर, खोटी बा ककोरिया घणा ॻम गंढीर, हाञा कयो हमीर बिला नींदो बंद में। खावड़ खिड़े सुमरा थिए अबर में उहा, भॼी विया भव खां छॾे पड पिया, कंहिं खुण कायाऊं हिते वारा खनि वाव, नमी नयड़ मथां भिटूं मींहं भिॼायूं, भिटूं मींहं भिॼायूं ॼमजायूं ॼेठ, अॼुकल्ह अबाणनि ते वठा उन वेठ, मुल्क मारू मीर जो तियां घणो हेठि, धुर ॾाॾाणनि ॾेठ ऐं सारियो लां सुमरा। साईं फरमाए थो, सरचन सख़्तु सन्या मुका खां मलीर, सरचन सख़्तु सन्या मुका खां मलीर, त चांवर खाई चूरमा करे हिरसियस हाण हमीर, वेड़ियूं ऐं मलीर विया तो विसरी। मारी जवाब थी ॾे, चांवर जे चखनि ॾिजनि ॾोरा पा तिन खे, चांवर जे चखनि ॾिजनि ॾोरा पा तिन खे, सरचन जा शरीर में मूंखे दुआ रोज़ दुखनि, ऐं कोटनि कुठी आहियां मूंसां बेदी कई बुखनि, ऐं ॾुखी मंझि ॾुखनि मूंखे अचनि मेणा मलीर खां। मारी चए थी, सदा तिन संगारनि जी उकंड मूं आहे, कीअं विया तुंहिंजे कोट में ऐं लाॻापा लाहे, कीअं विया तुंहिंजे कोट में ऐं लाॻापा लाहे, सदा तिन संगारनि लाइ उमिरि ऐं उकंडियास, मोकल ॾे मलीर वञी वठां वलिड़ियनि वास, माड़ीअ में मींढनि जी मरमल आईंदियासि, धुर वञी धोंदियासि मथो माड़े चन में। सदा तिन संगारनि जी उकंड मूं आहे, कीअं विया तुंहिंजे कोट में ऐं लाॻापा लाहे, सा मर मर के माड़ीअ जा चागली चाहे, सा मर मर के माड़ीअ जा चागली चाहे, ऐं मारूड़ी मारन जाई कूत कंडियूं मूं आहे,
फोगन में फर चारियां टूहन से टाहे जा खाटूंबा खाए सा मर मर के मारूड़न में मंजो पहुंचाज मलीर ते खावड़ पास खणी मारी उम्र पास है चती मंजो पहुंचाज मलीर ते खावड़ पास खणी इनमा अमरहू इज़ा आरा बेशन ये वाहिद के वणी तकदीर जी तदबीर में आडी नाए अणी ऐं दिलनि जा धणी नई पंवारन पहुंचाइज मारी चती अज परे पार सुजन थियूं वायूं वेड़ी चन जूं अज परे पार सुजन थियूं वायूं वेड़ी चन जूं न अचण जा निजरा वञी ओॾां अॾिया जिन सारे कायाऊं सैयद चए मंझां वॻ वतन व सकाम व रबहुम शराबन तौरा था पाणी पाक पियन पोइ पलियो पंवारन सोस मुंहिंजो सुमरा मारी उन पांधी खे चए थी पांधी पिरी पंवार खे चइज चिताए त मथो तुंहिंजे आसरे मूं धोतो अञा नाहे खावड़ जे खाए मुंहिंजो हियूं हौलन गॾियो पांधी पिरी पंवार खे चइज हक़ीक़त ही त कर न लधई कॾहिं का हुय सां जी अमर की ई का ॻाल्हि सुणाइज ॻुझ जी पांधी पिरी पंवार जो वॾो अथम वढ मारू मुल्क मलीर जा ॾोथी हुयमि ॾढ मंझां कैदन कढ वञी जीरे मिलां जे ॾींहं सुर हा साईं सुर ससुई में साईं हिकिड़ो कुझु ॿ टे बैत ॿुधायो त साईं चए थो ससुई जे नाले ससुई चए थी निंद की गिंद बुरो की ब्या उठनि ओठीड़नि ॾे मूंखे पार पिया निंद की गिंद बुरो की ब्या उठनि ओठीड़नि ॾे मूंखे पार पिया साईं चए थो तूं सुते सेज पलंग ते पाए लाल लिया तूं अड़ूं झलियो ओजरियो वियाणी विया सेण तोखां सैयद चए खाणी निंड निया वञी थानी का थिया जत पंहिंजी जू में जत पंहिंजी जू में मूंखे नथा नीन मूं धोबियाणी खे धिकियो था परे पलीन जे गगेरिन गॾीन त गोली थी गुज़ारियां जे गोली थी गुज़ारियां ता मूं वॾो भाग रतो रोई पिरी खे विधो मूं वेराग जिनी हिते होत विसारियो से मांद न लहंदियूं माग अंदर थियम उजाग सरतियूं सूर पिरनि जो मन मंझारा मुंहुं रोई रंगींदसि रत से केचा ओरे भूं मौला मथा मुंहुं लकन लोडा लाए साईं चए थो ससुई सरवाणन से कहिड़ो ला लॻोए ससुई सरवाणन से कहिड़ो ला लॻोए के जतन जड़ूं है के ॻोल्हे पाण गुतोए ॾाॾे पोटो ॾेह में को ॾुखी कोन ॾिठोए खिली जो खयोए सो मतां वर विसारी ससुई चए थी आऊं ॼमी न ॼाई न मूं पोती पई आऊं ॼमी न ॼाई न मूं पोती पई ॿारो चा बंभोर में हुआ मुंहां अॻई आऊं ॾोरा पा ॾेई कीअं पसां केचन खे आऊं ॼमी न ॼाई मूं मंगाणो मीसा काई बांध फासायम फिराक से कलम मुंहिंजो कंध सॼण वढे संद होत मुई जा हलिया साईं चए थो सुते छा लाइ ससुई जो आधी विया हारी हो काहे रसिया केच के तू पेर खण पारी चरी थी चारी होत विञाई हथ से हाणे ॾोर वञी डूंगर हाड़े में हाड़ू घणो जाऊ जमर जर साजन री समर ऐं कहिड़ो खणा काफ में दोस्तनि खे जेकॾहिं इजाज़त ॾियो न अञा अॻिते कोन हलंदासीं मर्ज़ी थोरी असांजी हलंदी फ़क़ीर साईं हाणे तव्हांखां हिकिड़ो सुवालु आहे त हीउ जेको तव्हां शाह जा मदा आहियो ऐं पारखू त हाणे आऊं दोस्त उन जो माना कंदा छेद त पारखू आऊं चई सघां थो या न बहरहाल तव्हांखे इहो शाह जे इन शाइरीअ सां कीअं लॻाव थियो ऐं केतिरे वक़्त खां इहो हिफ़्ज़ था कयो आऊं सम्झां थो त मां त ॾाढो मुतासिर थियुसि ऐं तव्हांजे पढ़ण जो अंदाज़ ऐं लफ़्ज़नि जो उचार शाह जे भित पढ़णु हुन जो उचारणु ॾाढो ॾुखियो आहे पर आऊं सम्झां थो त इहे दोस्तनि खे ख़बर पवणु खपे त तव्हां इहा जेका महिनत कई आहे शाह खे जा भित यादि कया आहिनि इनखे केतिरो अर्सो थियो आहे नानो उहो ॿुधाईंदो त उनजो बि ॾाढो उन वटि बि शाह साहिब जो रिसालो हो हाणे उनजो ॾाढो जेकॾहिं असां उनजे दौर जो अंदाज़ो करियूं था त उहो शायदि मीरनि जे दौर में हो ऐं असांजो नानो जेको असां नंढपण में ॾिठो हो उहो शाह साईं जो वॾो पारखू हो ऐं शाह साईं जा शेर जेके हुआ मुंहिंजे ख़्याल में हज़ारनि जे तइदाद उनखे यादि हुआ ऐं मुंहिंजो नंढपण में जेको रहणु थियो उन नाने वारनि सां गॾु तमामु घणो थियो असांजे नाने साईं जी ओताक ते तक़रीबन रोज़ न त ॿिए ॾींहुं लतीफ़ साईं जे कचहरी जी मंडली मचाई वेंदी हुई ऐं उते वेझे वेझे जा सुघड़ पारखू शाह साईं जा बैत चवण वारा उहे तमामु अची मिड़ी वेहंदा ऐं कचहरी कंदा इहो नंढपण खां असां जेको जॾहिं उन कचहरियुनि खे ॾिठो नाने साईं सां गॾु वेठासीं ॿुधोसीं
उन महिल ई असांजे अंदरि में बि इहो शौक़ु जागी पियो त असां कॾहिं वॾा थींदासीं ऐं कॾहिं एतिरा बैत यादि कंदासीं जो असां नाने साईं खां पोइ इन्हनि कचहरियुनि खे मचाईंदासीं ऐं ईअं बैत चवंदासीं, वरी इहे कचहरियूं ईअं क़ाइमु रहंदियूं, इहो सिलसिलो ईअं ई जारी रहंदो। इहो जेको शौक़ु हो उन शौक़ में ई असां इहे बैत यादि कया ऐं नाने साईं खां घणो कुझु सिखियोसीं। ऐं नानो साईं जेको बैतनि जी तर्जुमानी कंदो हो उहा तमामु हिकिड़ी बेमिसाल तर्जुमानी हुई, जंहिं मंझां असां तमामु घणो कुझु सिखियो ऐं पिरायो। इहो सभु कुझु असांखे जेकॾहिं मिलियो त असांखे शाह लतीफ़ खां ई सभिनी खे मिलियो आहे, पर मूंखे जेको सम्झ आई उहा नाने साईं वटां ई आहे। असांजे नाने साईं जो नालो मंठार फ़कीर जमाली। हा साईं, काफ़ी आहिनि शागिर्द जेके बैत सिखनि बि पिया, चवनि बि पिया, असांजा नंढा नंढा, उहे बि इन शौक़ सां लाॻापियल आहिनि। साईं नाथो फ़कीर असांखां एतिरो परे थी सघे थो, तक़रीबन 15-16 किलोमीटर परे आहे, जंहिंखे हींअर ताज़ो ताज़ो मेले में लतीफ़ साईं जो एवार्ड मिलियो आहे। ऐं नाथो फ़कीर, हा बिल्कुलु कचहरी कई आहे। ऐं नाथो फ़कीर जेको आहे हिकु ज़िंदा तारीख़दान आहे, लतीफ़ साईं जो तमामु वॾो पारखू आहे ऐं हाणे त उहो तमामु पोड़ो थी वियो आहे। मुंहिंजे ख़्याल में साईं जेको आहे रिटायर पिरामिरी उस्ताद हुयो, उस्ताद आहे। ऐं साईं जेको नाथो फ़कीर आहे उहो हिकु ज़िंदा तारीख़दान आहे। मुंहिंजे ख़्याल में त लाड़ में अहिड़ो तारीख़दान असां कोन ॾिठो नाथे फ़कीर जेतिरी जंहिंखे यादाश्त हुजे। ऐं नाथे फ़कीर तमामु घणा शागिर्द पैदा कया। नाथे फ़कीर त मूंखे ईअं लॻे थो त संदसि जेको ॻोठु आहे नाथे फ़कीर जो, उहो शाह जो मदरसो लॻे थो। ऐं सिंध जी तारीख़ जेका नाथे फ़कीर खे यादि हुई ऐं आहे, ऐं हिन वक़्तु त हाणे उहो एतिरो पोड़ो थी वियो आहे जो तव्हां ॾिठो हूंदो अख़बारनि में या हींअर रिसालनि में हुनजी तस्वीर आई आहे। ऐं इन ई हालति में, इन ई पोज़ीशन में, इन ई उमिरि में बि हू जेको आहे भिटाई साईं जी मज़ार ते कई वञी पहुतो आहे मेले ते। ऐं नाथे फ़कीर खे जस चवां थो ऐं खराज तहसीन नाथे फ़कीर खे पेश कयां थो, जेको असांजे उन लाड़पट में जंहिं लतीफ़ जे पैगाम खे आम करण जी कोशिशि कई आहे ऐं सिंध जी तारीख़ खे हुन ॿियनि ताईं पहुचायो आहे। अच्छा अच्छा साईं, मूंखे तमामु जजा यादि कोन्हे, पर 800-900 बैत त आराम सां यादि आहे। साईं हाणे आख़िर में मोकिलाणी यानी गॾिजाणी खे पूरो पंहिंजे पुॼाणी ते पुॼाइण खां अॻु में दोस्तनि खां असांजा सभु दोस्त वेठा आहिनि, हिकिड़ो प्रोग्राम अप्रूव कराइणो आहे। उहो आहे असांजे सिंध हिंद जो तमामु वॾो फिक्शन राइटर, पर ईअं सम्झो विसारियल किरदारु आहे। ऐं असां वरी सिंध बि संगत उनखे उनजो निर्वाह कंदी, उनखे वरी यादि कंदी। उहा आहे मोहन कल्पना। तो मोहन कल्पना ते सिंध बि संगत कराची शाख इहो प्रोग्राम करणु चाहे थी। ऐं सम्झां थो त 26 तारीख़ डेट असां कढी आहे कैलेंडर मां इन ई महीने जे। पोइ हाणे दोस्त पंहिंजी राय ॾिने, 2 मिंट हुन ते ॻाल्हाईंदासीं, छाकाणि त हीउ ॾाढो मतिलबु मुंहिंजी दिलि ख़्वाहिश आहे त इहो वॾो प्रोग्राम कजे। ऐं मोहन कल्पना ते उनजी कहाणियुनि ते नॉवल बि आहे, उन ॿिया बि घणा ई पासा आहिनि। को दोस्त उन ते लिखी बि ईंदो। तो तव्हां शुरूआति कयूं था मुज़फ़र साहिब खां 1 मिंट ॻाल्हाए त हिन प्रोग्राम खे। असां आख़िर में रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जा थोराइता आहियूं, जंहिंजे ज़रिए असां ही पंहिंजी गॾिजाणियूं जेके आहिनि उहे न सिर्फ़ु सॼी सिंध पर पूरी दुनिया ताईं पहुचायूं था। ऐं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन सिंध जो वाहिद उहो इदारो आहे जेको सिंध जे आवाज़ खे जेको आहे पहुचाए थो सॼी दुनिया ताईं। असां हुननि जा थोराइता आहियूं। आख़िर में पंहिंजे मेज़बान सारंग जो तरफ़ां तव्हां खां इजाज़त वठंदासीं। सिंध सलामत सा सलामत। वरी हिकु भेरो ॿीहर कंहिं नई गॾिजाणी सां गॾु हाज़िर थींदासीं। ऐं असां सिंधी अदबी संगत शाख कराची पारां अॼु इहो ऐलान था कयूं त 2 नवंबर छंछर जी शाम जो जेको आहे उहो सिंध ऐं हिंद जे तमामु वॾे आलिम, मुहक़िक़, कहाणीकार, नॉवल निगार मोहन कल्पना जी यादि में मेड़ाको कोठाईंदासीं। उन में जेके बि दोस्त आहिनि उहे पार्टिसिपेट कंदा। सभिनी दोस्तनि खे दावत आहे त उन में ज़रूरु शिरकत कनि। दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो।
सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।